नासिक घोसपुर में वाक़िया नासिक घोसपुर के कचे वारे ढंढ में हथियारबंद बिन माल चालींदड़ धनारन के अगवा करे विया। अगवा थियन में गेंज बख्श और हादी बख्श टावरी शामिल आहिन। मुखवी के वासन जो इंडस हाईवे ते धरणो जारी है। रोड ब्लॉक करे ट्रैफिक जाम थी वही है। वासन जो चवण हो तो नौजवान के बासियाब न कराए पियो तो धरणो ब खत्म न कंदासीं। घोसपुर में खबर आवाज़ शेयर कई पिया। घोसपुर के कचे वारे इलाइक़े में हथियारबंदन बिन माल चालींदड़ धानारन के अगवा करे विया। अगवा थियन में गंज बख्श और हादी बख्श टावरी शामिल आहिन। मुखवी के वासन जो इंडस हाईवे ते धरणो जारी है। ट्रैफिक जाम थी वही है। वासन जो चवण हो तो नौजवान के बासियाब न कराए पियो तो धरणो खत्म न कंदासीं। घोसपुर में अधिक तफसील मालूम कंदासीं अब्दुल समी बिजाराणी खां। जी अब्दुल समी आगे कजो। जी घोसपुर के कच्चे वारे इलाइक़े डंडी में अणजातल हथियारबंदन बिन उठ चालींदड़ धनारन गंज बख्श और हादी बख्श टावरी के अगवा करे हथियारबंद फरार थी विया आहिनि। जॾहिं त मुगविन जी बाज़ियाबी लाइ वारसन जो इंडस हाईवे ते ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाराणी वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जॾहिं त रोड ब्लॉक हुअण सबब सिंध पंजाब जी ट्रैफिक मुअतल थी वई है। बई मुगवी ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाराणी जा रहवासी आहिनि। मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त ज़िले कश्मीर में मुगविन जो अंगु वधी 5 थी वियो आहे। जॾहिं त ज़िले कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई है। ऐं मां ॿियो बि इहो तव्हांखे ॿुधाई थो हलां त ॾोहरनि जी जेका रिट आहे उहा पुलिस अॻियां ताक़तवर नज़र अचे पई। पुलिस सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हियुनि ताईं महदूद रही है। ऐं ज़िले कश्मीर जे सियासतदाननि बि अवाम लाइ कख बनी बीणो आहे कयो। अवाम मायूसी ऐं परेशानी वारी सूरत हाल में आहे। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधायां त 2 हफ़्ता अॻु घोसपुर थाने जी हद ॻोठ आतरदाणी में अगवा थियल नौजवान अब्दुल वहीद डाणी के हद जी पुलिस बाज़ियाब करण में बिल्कुल नाकाम थी वही है। ॾोहरनि पारियां मुगवी के मोबाइल फोन ज़रिए वारसनि सां ॻाल्हि कराई है, जंहिंमें मशवरो ॾिनो वियो है त इंडस हाईवे ब्लॉक करे ऐं पंहिंजो मुगवी के बाज़ियाब करायो पुलिस ते दबाव विझी करे। जी मेहरबानी अब्दुल समी तफसील लाए। जी नाज़रीन घोसपुर में वाक़िया आगा कई पिया। घोसपुर के कचे वारे इलाइक़े में हथियारबंदन बिन माल चालींदड़ धानारन के अगवा करे विया। खबर अवां शेयर कई पिया। मुगवी के वारसन जो इंडस हाईवे ते धरणो जारी है। रोड ब्लॉक सबब ट्रैफिक जाम थी वई है। घोसपुर में खबर अवां शेयर कई पिया। घोसपुर के कचे वारे इलाइक़े में हथियारबंदन बिन माल चालींदड़ धानारन के अगवा करे विया। मुखवी के वासन जो इंडस हाईवे ते धरणो जारी है। रोड ब्लॉक सबब ट्रैफिक जाम थी वई है। वासन जो चवण हो तो नौजवान के बासियाब न कराए पियो तो धरणो खत्म न कंदासीं।